थारूशा पुलिस जी कार्रवाई। लॉकडाउन जी भंजकड़ी करण SOPs ते अमल न कंदड़ 13 शहरी गिरफ्तार। केस दाख़िल। थारूशा पुलिस शहर के मुख़्तलिफ़ चौकन दुकानन ऐं रोडन ते कार्रवाई कंदे लॉकडाउन जी भंजकड़ी करण SOPs ते अमल न करण के इल्ज़ाम हेठ 13 शहरन के गिरफ्तार करे मथन केस दाख़िल करे छड़ियो है। SHO थारूशा हबीबुल्ला मरी काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम के बुधायो त शहरन के खोड़ भेरा वार्निंग ॾियण बावजूद शहरी SOPs ते अमल न पिया कन, जंहिंखां पोइ पुलिस कार्रवाई करे लॉकडाउन जी भंजकड़ी करण SOPs ते अमल न कंदड़ 13 शहरन के गिरफ्तार करे लाकअप हवाले करे छड़ियो है। जल्द गिरफ्तार शहरन काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त हू पंहिंजे घर लाइ ज़रूरी सामान ख़रीद करण लाइ घरां निकिता त पुलिस कंहिं गिरफ्तार कयो आहे। ॿिए पासे पुलिस पारां शहरन के गिरफ्तार करण वारे अमल बाद वॾे अंग में ॿिया शहरी थारूशा थाणे ते पहुची विया, जिते शहरन दाहींदे चयो त पुलिस इख्तियारन जो नाजायज़ इस्तेमाल कंदे शहरन के बिना जवाज़ गिरफ्तार कयो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त गिरफ्तार शहरन मथां दाख़िल केस ख़त्म करे खेनि आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। DM सुमरो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, थारूशा।